रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह जे एमएस डॉक्टर तमीज़ुद्दीन मेमण अस्पताल के थाणो बणाए छॾियो। अस्पताल में ईंदड़ मरीज़न सां बदअख़लाक़ी ऐं दवाऊं ॾियण खां इनकार। सहाफ़ियुनि पारां ख़बरूं हलाइण ते एमएस डॉक्टर तमीज़ुद्दीन मेमण जी सहाफ़ियुनि खे मौत मार ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं। सहाफ़ी बिरादरी में सख़्त कावड़ जी लहर। दादागिरी है तो क्या दादागिरी नहीं है माफ जो है सब टूटे अटका जो केस कर सी है मतलब करे चलो ये मत साहब की धमकी तो दी थी ना हां तो साहब के साथ ठारूशाह में हटाओ बचाओ सेंटर में ठारूशाह हटाओ बचाओ जुल्म के दाब से हम नहीं मानते, के दाब से हम नहीं मानते। साथियों को कलम घड़ी से जुल्म बंद करो, हम नहीं मानते। असांजे ज़रियनि मूजिब रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह जे एमएस डॉक्टर तमीज़ुद्दीन मेमण अस्पताल के थाणो बणाए छॾियो। शहर ऐं आसपास खां इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि सां बदअख़लाक़ी ऐं दिल आज़ारी करण लॻो। अवामी शिकायतनि ऐं एहतिजाजनि ते अवामी प्रेस क्लब ठारूशाह जे सहाफ़ियुनि पारां ख़बर हलाइण ते सहाफ़ी अकील अहमद खानज़ादा, गुलाम फरीद खानज़ादा, इमदाद मजीदाणो, अख्तियार सोलंगी ऐं फराज़ मलूक मस्तोई खे मौत मार ऐं कूड़ियुनि केसनि में फासाइण जूं धमकियूं। HRJDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मज़कूरा सहाफ़ियुनि चयो त रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह जे एमएस डॉक्टर तमीज़ुद्दीन मेमण खे फौरन हटायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। अली जाफ़री सोलंगी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।